जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 31 डिसेंबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी चौथ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि उन्हनि जो अॼु सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी बि उन्हनि जी इच्छा हूंदियूं अॼु पूरी थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य बि उन्हनि जो ठीकु रहंदो ऐं ॾींहुं बि आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। ख़र्चनि खे बि अॼु थोरो कंट्रोल करणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। भाग्य अॼु तव्हांखे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते बि हुननि खे काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता प्राप्त थींदी। अॼु स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु मेडिटेशन या योगा करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त हुननि खे अॼु भगवान शिव जी उपासना करणु तमामु लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु कार्यस्थल ते बि तव्हांजो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अटकियल कोई कम बि पूरो थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांखे भगवान गणेश जी उपासना लाभदायक थींदी। घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न बि तव्हांजा दूर करे छॾंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अलक्ष्मी जा उपाय। अगरि तव्हांजे घर में जेका लक्ष्मी अचे थी उहा स्थिर नथी रहे ऐं कोई ना कोई बाधाऊं अचनि थियूं लक्ष्मी जे करे, यानी धन जे करे कोई ना कोई बाधाऊं थियूं अचनि, त तव्हांखे अलक्ष्मी जा उपाय करणु खपनि। जीअं घर में कॾहिं बि ॼारा न पवणु खपनि। राति जो जेके बासण हूंदा आहिनि उहे जूठा तव्हांजे सिंक में यानी किचन में न हुजणु खपनि। साफ़ सफ़ाई हमेशह तव्हांजे घर में थियणु खपे। ॿार जेको आहे तव्हांजे घर में उहो सुबुह जे टाइम ते हुनखे न रोअणु खपे ऐं
कुछ ना कुछ हुनखे विंदराए रखणु खपे जंहिंमें उहो न रोए। 8 लॻे खां पहिरियों सुबुह जो सनानु थी वञणु खपे। साण ई साण जेके तव्हांजे देवी देवता घर में विराजमान आहिनि उन्हनि खे रोज़ पूजा कराइण सां अलक्ष्मी जो नाश थींदो आहे ऐं स्थिर लक्ष्मी तव्हांखे प्राप्त थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रेखा जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे पुट जी शादी कॾहिं थींदी। त रेखा जी, तव्हांजे पुट जी कुंडली जे हिसाब सां योग त ठही आयो आहे। 3 महीननि ताईं इहो योग हलण वारो आहे। थोरो ई प्रयास कंदा त जल्द सां जल्द तव्हांखे रिज़ल्ट मिलंदा। तेसिताईं तव्हां पंहिंजे पुट खे चओ घटि में घटि 5 बुधर वञी करे कोई बि गणेश मंदिर में 11 लड्डू भोग लॻाए भॻवान खे ऐं हुन खां पोइ उहे जेके लड्डू आहिनि उहे सभिनीनि में विराए छॾे त जल्द सां जल्द सभु विघ्न बि दूर थी वेंदा ऐं हुननि जी शादी बि थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।